हर क़िस्म जी हमदें सना वॾा याने वाखाणा इबादत बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ ऐं सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगम्बर आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज जे हिन जुमे में ख़ुतबे जो उनवान है मौत वॾी नसीहत आहे। हिन दुनिया जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन इबरत वारी अखी ला करे, सोचे अने समझे वारे इंसान ला करे अने वीचार करे वारे माण्हू ला करे नसीहत हासिल करे जा अल्लाह ताला डिग रस्ता बनाए। हिकिड़ो आलिम उभी करे इंसान की नसीहत करे, हिकिड़ो मौलवी मियाँ जी उभी करे माण्हू खे नसीहत करे, हिकिड़ो वॾो बुज़ुर्ग उभी करे माण्हू खे नसीहत करे। इनी मिणी नूं वॾी जेको नसीहत है वो मौत जी नसीहत है। अने ऊ मौत जेको मौत अचानक हमलो कंदो वे। हिकिड़ो मौत त अहिड़ो मौत वे थो जे इंसान जी ॼमार वॾी हुए, इंसान बिस्तरे जे हवाले वे, रात ने ॾींहुं बीमारीअ में गुज़ारींदो वे त कुटुंब वारे के कबीले वारे के पण मांदी ख़बर हुई थी जी ही किन टाणे असां वटि वेंदो रहे। उन मौत लाइ करे हिकिड़ो इंसान ने कुटुंब कबीले वारा मांदी तैयार वें था, पण हिकिड़ो अहिड़ो इंसान जेको सुबुह जो पां भेरो खाए पियो, पां भेरो पीए पियो, पां भेरो हले पियो, फिरे पियो, ॻाल्हि करे पियो, अने सांझे जो उन ही माड़ो जो जनाज़ो पंहिंजे कुले लगा हो मथे तो अची वीडियो को वञे। लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर हिकिड़ो मुलाकात अहिड़ो होगी। दुआ में याद इंसान रखिएगा। अस्सलामु अलैकुम व जेको रहमतुल्लाहि व काल बरकातहू। अञा पां भेरो हो ने अॼु उहो क़बर वारे भेरो थी वञे। हिकिड़ो अहिड़ो इंसान जेको काल धरतीअ मथे हलियो पिए, अॼु धरतीअ हेठि हलियो वियो वे। हिकिड़ो अहिड़ो इंसान जेको काल दुनिया जो इंसान हो, अॼु आख़िरत जो इंसान बणी वियो आहे। अहिड़ो मौत जहिड़ा पां पंहिंजी अखी से ॾिसूं, अहिड़ो मौत जहिड़ा इन जो ऐलान पां पंहिंजे कने से सुणो, अहिड़ो मौत अने उन जो मैयत जो पां मोह पंहिंजी अखी से ॾिसूं, उनखे पंहिंजे कुल्हे ते पां खणो अने पंहिंजे हथे से पां उनखे दफ़न कयूं, मिटी वारियूं, तंहिं हूंदे पण पां खे इन में जा की इबरत न मिलंदी हुई, तंहिं हूंदे पण पां इन में जा नसीहत हासिल न कंदा हो, तंहिं हूंदे पण पां खे मौत यादि न अचींदो वे त पां इहा ॻाल्हि यादि रखी लाहियूं जी पंहिंजी दिलि जेको आहे बिल्कुलु मरी वई आहे। अरबीअ में चवाजे तो कफ़ा बिल मौत वाइदा, नसीहत करेला करे मौत घणे आहे। कंहिं मौलवी मियाँ जी के कंहिंखे पण नसीहत करे जी ज़रूरत न आहे। जंहिं माण्हूअ खे नसीहत सुणणी वे, जंहिं माण्हूअ खे नसीहत निहारणी वे त उहो इंसान मौत खे निहारे। जे केतिरा जनाज़ा मूं हिन कुल्हे मथे खया, केतिरा ऐलान मुंहिंजे कने से मूं सुआ, केतिरे नौजवान मथां आउं हिन हथे से मिटी वारे आयो आहियां। हिकिड़ो इंसान हिन ॻाल्हि मथे जेकॾहिं गौर करे त इहा नसीहत इंसान लाइ करे घणे आहे, पण पां
उन मस्तीअ में आहियूं, पां उन मूड में आहियूं, पां उन मज़ाक में आहियूं जे पां ईअं सम्झूं था जे मौत खाली ॿिए मथे अचे थो, मूं पिंड मथे मौत त मोड़ो अचींदो। उहो इंसान जेको दुनिया मां वेंदा रहिया, जेको धरतीअ जे हवाले थी विया, जंहिंखे मौत गिड़काए छॾे, ख़तम करे छॾे, उहो इंसान पण पां वांगुरु ईअं सोचींदा हुआ जे असीं त अञा वॾी ॼमार जीअंदासीं। उन्हीं जे दिलि में अरमान हुआ, उन्हीं जे दिलि में कई उमेदूं वयूं, कई निंढा हुआ त उन्हीं खे इहा उमेद हुई जे आउं वॾो थींदुसि। को जवान हुआ त उन्हीं खे उमेद हुई मुंहिंजी शादी थींदी। को शादी शुदा हो त उनजी इहा उमेद हुई जे मूंखे औलाद मिलंदो। को औलाद वारो हो त उनखे इहा उमेद हुई जे आउं मुंहिंजे औलाद खे परणायां, आउं मुंहिंजा पोतरा ॾोहितरा ॾिसी वञा। इहे इंसान जूं दुनिया जूं उमेदूं अधूरियूं रही वञे थियूं जर मौत अचानक हमलो करे थो। मौत हिकिड़ी अहिड़ी वस्तु आहे, नथो न्यारे कि जंहिं इंसान खे आउं दुनिया मां कोठियो वञा उनजा पुठियां मासूम बच्चा पण आहिनि। मौत हिकिड़ी अहिड़ी वस्तु आहे जेको नथो न्यारे जे जंहिं इंसान खे आउं दुनिया मां कोठियो वञा उनजा पीरसन पुठियां माइत्र पण आहिनि। इन मौत कईं औरतें खे बेवा बनाए छॾे, इन मौत कईं बच्चे खे यतीम बनाए छॾे, इन मौत कई माइत्रे के बेसहारा बनाए छॾे। मौत जो वक़्तु मुक़र्रर है। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो फ़इज़ा जाअ अजलुहुम फला यस्तअखिरून साअतन वला यस्तक़दिमून। जर इंसान मथे मौत जो टाइम अचींदो तर ई मौत हिकिड़ो सेकंड मोड़ो पण की न कंदो, हिकिड़ो सेकंड वेलो पण की न अचींदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, मौत अचींदो तंहिं पुठियां ये दुनिया पां खे छॾणी है। मौत पुठियां पां बेबस थी वेंदासीं। मौत पुठियां पंहिंजे जिस्म मां रूह निकिरी वेंदो, पंहिंजा हथ पग कम की न कंदा, पंहिंजो जिस्म जेको आहे ई ताक़त छॾे ॾींदो। तंहिं पोइ पां जेकॾहिं नसीहत हासिल करणु चाहियूं त पाण खे नसीहत फ़ाइदो की न ॾींदी। पां वटि हथ हूंदा, इन हथ से पां कोई कम की न करे सघंदासीं। पंहिंजी अखि हूंदी, पां वटि नज़र की न हूंदी, पंहिंजा पग हूंदा, इन मथे पां उबा की न थी सघंदासीं। जहिड़ा मौत जो मलाइक पां मथे हाज़िर थींदो अने उहो टाइम जहिड़ा पां मथे अचींदो तहिड़ा पां मुंहिंजा हर को इंसान इहा रड़ कंदो, पां मां हर को इंसान इहा उमेद कंदो, पां मां हर को इंसान इहा उन ई टाणे निदा कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन के चवंदो, कुरो चवंदो, अल्लाह क़ुरान में बयान फरमाए फ़इज़ा जाअ अहद वअनफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्लि अन यअतिय अहदकुमुल मौत। ए इंसानो, आंखे अल्लाह जे नाले मथे जिकी ख़र्चो करणो हुए, अल्लाह जे नाले मथे आंखे जिकी ॾियणो हुए, जेतिरो सवाब आंखे कमाइणो हुए, जेतिरियूं नेकियूं आंखे करणियूं हुए, उन टाइम खां मांदई करे लायो। जहिड़ा आ मथे मौत अची वञे, पोइ जहिड़ा मौत अचींदो तहिड़े इंसान कुरो चवंदो, फ़यक़ूलु, इंसान चवंदो, लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब। ए अल्लाह, मूंखे थोड़ के वक़्त ला करे मोहलत ॾे, मूंखे हिकिड़े ॾींहं जी मोहलत ॾे, मूंखे हिकिड़े कलाक जी मोहलत ॾे, मूंखे हिकिड़े मिंट जी मोहलत ॾे, पोइ आउं कुरो करे लायां। फ़असद्दक़ वअकुम मिनस सालिहीन, आउं सदको कयां, आउं ख़ैरात कयां, आउं अल्लाह जे नाले मथे ॾियां, आउं सवाब कमायां, अने आउं नेक माण्हू मां थी वञा। वलन युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलुहा। अल्लाह फरमाए, मौत जर अची वञे थो तर असीं कंहिं इंसान खे हिकिड़े सेकंड जी पण मोहलत ॾियूं नथा। ये दस्तूर है। दुनिया में जेको इंसान आयो उन इंसान खे हिकिड़ो ॾींहुं दुनिया छॾणी है। जेको धरतीअ मथे आयो उनखे धरतीअ जे पेट में वञिणो आहे। पां किन निंद्र में सुतल आहियूं, पां किनी ख़्वाबे में आहियूं, पां किन गफ़लत में आहियूं जे रोज़ पां ऐलान सुणो पिया, रोज़ पां जनाज़ा ॾिसूं पिया, रोज़ पां माण्हूअ खे कुलो ॾियूं पिया, रोज़ पां दफ़न कयूं पिया। पंहिंजा मुक़ाम, पंहिंजा कब्रस्तान, पंहिंजे ॻोठेनूं पण वॾा थी विया आहिनि, पण पां कॾहिं नथा सोचियूं जे हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजो पण घर उते बनंदो,
हिकिड़ो ॾींहुं मूंखे पण उन लैन में जेको दफ़न थियणो आहे, पाण त ईअं सम्झूं था जे दुनिया में हमेशह लाइ करे आयो या कोई दुनिया में हमेशह लाइ करे न ई आयो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, दुनिया पाण खे छॾणी आहे, पण पाण दुनिया में आया कोन आहियूं। दुनिया में जंहिं मक़सद लाइ करे, जंहिं कम लाइ करे पाण आया आहियूं, उन ई वस्तु खे पाण भुलिया वेठा आहियूं। हीअ दुनिया पंहिंजी हमेशह जी न आहे, हीअ त वण हेठि वेसा ई आहे। हीअ दुनिया वण हेठि वेसा ई आहे। पाण मुसाफ़िर आहियूं, निकिरिया आहियूं जन्नत में जा, दुनिया में आया आहियूं वेसा ई खणण हिकिड़े वण हेठि। ई पंहिंजो सफ़र चालू पियो आहे। कंहिंखे हिकु 10 वर रहणो आहे, कंहिंखे 20 वर, कंहिंखे 50-55 वर, कंहिंखे 70-80, कंहिंखे 100 वर। हिन दुनिया में इंसान वेसा ई खणण, इंसान सफ़र करण, अमल भेरा करण आयो आहे। अने सवार ई सफ़र जर ख़तम थींदो, इंसान वरी पाछो आख़िरत के साम्हूं रवानो थी वेंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पाण पिंड पिंड खे पुछूं, उहे पंहिंजा माइत्र, उहे पंहिंजा ॾाॾा, उहे पंहिंजा वड़ियल, उहे पंहिंजा बुज़ुर्ग जेको काल अञा पंहिंजे अखियुनि अॻियां हुआ, पाणखे सम्झाईंदा हुआ, पाणखे सेखारींदा हुआ, पाणखे नसीहतूं कंदा हुआ, अॼु उहे केॾा विया। उहे पंहिंजा नौजवान भाउ जेको पंहिंजी महफ़िल में पाण बेरा हूंदा हुआ, पंहिंजे कमकार में पाण बेरा हूंदा हुआ, पंहिंजे धंधे में पाण बेरा हूंदा हुआ, पंहिंजी रियाण में पाण बेरा हूंदा हुआ, अॼु उहे पंहिंजा नौजवान भाउ केॾा विया। उहे पंहिंजा पड़ोसीअ जंहिंखे पाण सुबुह सांझी ॾिसंदा हुआसीं, पंहिंजा उहे पड़ोसी केॾा विया। पंहिंजा उहे संगावतीअ वारा जंहिं वटां पाण आटो कंदा हुआसीं, उहे संगावतीअ वारा केॾा विया। को क दुनिया मां विया, कंहिंखे 10 वर थी विया, कंहिंखे 20 वर थी विया, कंहिंखे 50-55 वर थी विया। उन्हनि जी क़बर खे पाण भुली विया आहियूं। पाणखे पंहिंजे पीउ जी क़बर न आहे ख़बर जे मुंहिंजो पीउ किथे दफ़न थियल आहे। पाण ॿिए कंहिंखे पुछूं त अबा किथे हो, को माण्हू ॾसे अबा हिते हो। दुनिया इहा आहे, पाणखे मिणी खां वधारे यादि पंहिंजे औलाद जी वे थी। जे औलाद खे खारायां, पीआरियां, मकान बनायां, गाॾी गिनी ॾियां, सौंजो सुखी रखां मुंहिंजे औलाद खे, ई जो औलाद सवारे तुंहिंजी क़बर खे पण भुली वेंदो। की न यादि हूंदी क़बर जे मुंहिंजो पीउ किथे दफ़न थियल आहे। ये दुनिया है, जंहिं दुनिया लाइ करे पंहिंजी हेॾी दौड़ धक है, जंहिं दुनिया लाइ करे पंहिंजो हेॾो जूफ है, जंहिं दुनिया लाइ करे पंहिंजी हेॾी महिनत है, अने उहा आख़िरत, उहा क़बर जंहिंमें पाण खे वञिणो आहे, उन लाइ करे पाण वटि कीअं पण तयारी न आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, अहिड़े मौते मां जेको अचानक मौत अचनि था, इन मौते मां नसीहत हासिल कयो। अचो अल्लाह के साम्हूं। अहिड़ा मौत अचानक आया जे पंहिंजे ॻोठ मां, पंहिंजे कबीरे मां, पंहिंजे कुटुंब मां, पंहिंजे संगावतीअ मां नौजवान ख़ूबसूरत चङा भला अचानक पाणखे छॾे हलिया विया। पाणखे ख़बर न पई जे आऊं पण हलियो वेंदुसि। पंहिंजी मस्जिद में ऊज 4 नमाज़ी, तंहिंजो 5 नमाज़ी न ई वधियो। ऊज ॾोसर जेको अॻे अचींदा पिया, ऊज अचनि पिया, को पण नओं नौजवान तयार न ई थियो जे हिकिड़ो नौजवान मुंहिंजे ॻोठ में जा, मुंहिंजे पाड़े में जा, मुंहिंजे संगावतीअ में जा, मुंहिंजे सुञाण में जा, अचानक दुनिया छॾे वेंदो रहियो। आऊं अचानक दुनिया छॾे वेंदो रहंदुसि, हाणे आऊं पिंड खे सुधारियां। वधियो हिकिड़ो नमाज़ी? न ई वधियो। फोन मथे फूटो लॻाए छॾियो, अने गायन लॻाए छॾियो। जेको माण्हू मरी वियो हुए, उनजे फूटूअ मथे पाण गायन लॻाए करे रुओं पिया जे मुंहिंजो दोस्त मूंखां जुदा थी वियो आहे। तूं दुआ घुर, अने अहिड़ी दोस्ती कहिड़े फ़ाइदे जी जे पाण मरी वञो त पाण खे मिणी खां वधारे ज़रूरत दुआ जी वे, पुठियां पंहिंजा दोस्त जेको आहे पंहिंजे फूटूअ मथे गायना रखी न दुनिया में हलाई। दोस्ती उन्हीं माण्हू से रखो जे मरी वञो त पुठियां हथ खणी चइनि जे मुंहिंजो दोस्त हो अल्लाह मरी वियो, हुनखे तूं माफ़ कजो। जा अज़ीज़ भाइरो, दुनिया जंहिं दुनिया पुठियां पाण राति में ॾींहुं एतिरो बिज़ी थी विया आहियूं, एतिरा लॻी विया आहियूं जे पाण पंहिंजे मौत खे भुली विया आहियूं। मौत खे भुलो न। मौत कंहिंखे चई नथो अचे आऊं सवारे परीं अचे वारो आहियां, आऊं हुन वरे अचे वारो आहियां। पाण खे तमन्ना हूंदियूं, पंहिंजी दिलि में कई उमेदूं हूंदियूं जे आऊं अञा ही मड़े कम करे वारो आहियां, तंहिं विचा मौत पाण खे पुके वेंदो। कई घोटे खे मौत खणी वियो आहे, कई लाॾे खे खणी वियो आहे, कई जवाने के पहलवाने के, खूबसूरत पहलवाने के नौजवाने के मौत खणी वियो आहे। मौत कंहिंजो मोह नथो निहारे केतिरो खूबसूरत हिन खां छॾे ॾियां।
न अचे तो खणी ने माण्हू खे हलियो वञे थो। दुनिया में जेकॾहिं कंहिंखे हमेशह रहणो हुए त अल्लाह जा नबी कण हमेशह रही वञे, पर दुनिया में कंहिंखे पण हमेशह न रहणो। हाणे अहिड़ो मौत जेको अचानक वारो मौत अचे थो, इन मौत खां पनाह घुरो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ये सुन्नत है, ये दुआ है कि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन मौतिल फजा। ए अल्लाह, अचानक मौत अची वञे इन्हनि आऊं पनाह घुरां थो। अचानक मौत जेकॾहिं कंहिं मोमिन मथे अचे थो त उन लाइ करे त ख़ुशख़बरी आहे कि दुनिया जी मुसीबत मां, आफ़त मां, टेंशन मां, व्याधि मां, परेशानी मां जान छुटी वञी जन्नत खे पुॻो आहे। पर ओचितो मौत कंहिं गुनहगार मथे, कंहिं ख़ताकार मथे, कंहिं सियाकार मथे, कंहिं बदकार मथे, बेदीन मथे, बेनमाज़ी मथे, कंहिं काफ़िर न मुशरिक मथे अचे थो त समझी लायो उन लाइ करे वॾी पकड़ ने अज़ाब है। जे उनखे तौबा करे जो मौक़ो ज न मिलियो, उनखे आख़िरत संवारे जो मौक़ो ज न मिलियो, अचानक मौत उनखे चुंडे ने खणी वियो। अहिड़े मौत खां पनाह करो। अने इहा ॻाल्हि पण यादि रखो कि मौत जंहिं इंसान मथे अची वियो, उहो त दुनिया छॾे वेंदो रहियो। पुठियां जेको पाण हूं था, कुटुंब वारा, कबीले वारा, व्याधि आहे, ॾुख आहे, मुसीबत आहे जेको इंसान मथे अची वई है, पर इहा दुनिया जी मुसीबत अचे वारी है। इन्हनि आजो केरु न आहे, इन खां बचे वारो केरु न आहे। अल्लाह पिंड फरमाए, वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन। आंजी आज़माइश थींदी, दुनिया में आ मथे परखूं अचीनियूं, आ मथे ॾुख जा ॾींहं अचींदा, आ मथे व्याधियूं, टेंशन ऐं मड़ हूंदा। अल्लाह चए थो असीं आंखे आज़माईंदासीं, कॾहिं क ख़ौफ़ में, कॾहिं क बुख में, कॾहिं क माल में, मिल्कत में नुक़सान, कॾहिं क खेत्र वाड़ीअ में नुक़सान, कॾहिं क जिस्म में नुक़सान, कॾहिं क कुटुंब कबीले में नुक़सान, कॾहिं क आकाए में नुक़सान। आंखे हर जॻह मथे नुक़सान थींदो। दुनिया में असीं आंखे आज़माईंदासीं। वबश्शिरिस साबिरीन, अने जेको माण्हू सबर करे वञे इन मुसीबत मथे, इन तकलीफ़ मथे, अल्लाह फरमाए थो उन खे बशारत ॾियो, जन्नत जी बशारत। अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा, ई उ माण्हू आहिनि, ये मुसीबत अची वई है, तकलीफ़ अची वई है, पर जर मुसीबत अचे तर ज़बान मां ॿियो को अखर नथा कढें, चए था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असीं मड़े अल्लाह जा आहियूं अने पाछो असां मिणी के अल्लाह ताला वटि वञणो आहे। जेको पाण खां पहिला वेंदा रहिया उहो पण अल्लाह जा हुआ, उहो अल्लाह वटि पुॼी विया। पाण पण अल्लाह जा आहियूं न, सवारे पाण पण अल्लाह वटि पुॼी वेंदासीं। उन अल्लाह वटि जंहिं अल्लाह खे पाण भुली विया आहियूं, उन अल्लाह वटि जंहिं अल्लाह मां पाण हथ कढी लाथा आहियूं, उन अल्लाह वटि जंहिं अल्लाह खां पाण दूर न लमा आहियूं। अल्लाह खे ओॾो थियण लाइ करे मौत अचे त हिनो मांदे रस्तो कढी लायो। मौत खणी अल्लाह खे ओॾो कंदो, पोइ पाण जहिड़ा हूंदासीं अहिड़ो पंहिंजो हिसाब थींदो। मौत अचे त हिनो मांदे पिंड अल्लाह खे ओॾा थियो। अने अल्लाह के ओॾा रुकूअ से, सजदे से, नमाज से, दुआ से, सदके ने खैरात से, नेकी जे कमे से अल्लाह के ओॾा थी सघंदा, जेको पाण वटि आहे न। मुसीबत अची वञे, मुसलमान मथे मुसीबतूं अचे वारियूं आहिनि, पाण मिणी खे सबर करणो आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लैस मिन्ना मन लतमल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदअवल जाहिलिया। वो इंसान मुसलमान नहीं जंहिं इंसान मथे मुसीबत अचे, तकलीफ़ अचे, ॾुख अचे त उहो कुरो करे पिंड पिंड खे कुटे, वावेला करे, सीने के चीरे विझे, कपड़ा फाड़े विझे अने जाहिलियत वारा ॿोल ॿोले। अहिड़ो इंसान मुसलमान नथो थी सघे। मुसलमान कोड़ो चवंदो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मुसीबत आ वई, अल्लाह ला करे उहा वस्तु वई, अल्लाह गिनी गिणे मूंखे सबर करणो आहे। पंहिंजे रुअण से, पंहिंजे वावेला करण से, पांखे मथो कुटे से कीअं पण फ़ाइदो न थिए वारो, बिल्कुलु नुक़सान थिए वारो आहे। जेकॾहिं वावेला करे से, जेकॾहिं रुअण से,
जेकॾहिं पार खणे से मथो कोठे से कोई इंसान पाछो वरी अचे त पां मड़ बेरा थी करे रुओं। ई मेन टाइम है जरा पां खे सबर करणो आहे। पुठियां त पां खे सबर अची वञे थो न, एतिरे लाइ करे जे ॿिए जे घर में मौत वे त पां ॿिए खे सम्झायूं था सबर कयो पार न खण रुओं, उज मौत पां मथे अचे त पां पिण सबर नथा कयूं। सबर पिंड खे करणो आहे। मौत अचानक कंहिं मथे हमलो करे कंहिंखे कीअं ख़बर न आहे, अल्लाह बचाए अचानक मौत खां, पण अहिड़ो टाइम पां मथे अची वञे त पां खे सबर करणो आहे। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया पे साहबा किराम बेरा, हिकिड़ी कबर मथे हिकिड़ी औरत वेही करे रोनी पे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चयो जे तूं सबर कर। उन अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाते न, पर चई छॾे तूं मूंखे सबर जी वसियत न कर, हल तो पंहिंजो वञी कमु कर, मूं ते मुसीबत अची वई आऊं कीअं सबर कयां। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलिया विया। तर हिकिड़ो साहबी अची करे औरत खे चए थो, माई तो जंहिं इंसान खे अहिड़ो जवाब ॾिने जे वञ पंहिंजो कमु कर, मूंखे सबर जी वसियत न कर, तोखे ख़बर हो केरु हो? चए न। चयो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ। अफ़सोस थियो, अची अल्लाह जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थई। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे सुञातो की न हो जे अल्लाह जा नबी आयो, तॾहिं मूं अहिड़ा अखर कढी छॾिया, ऐं हाणे सब्र कयां। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नमा सब्रु इंद सदमतिल ऊला। सब्र त तैर है जरा इंसान खे अचानक धक लॻे। जिन टाणे मुसीबत अचे उन टाणे सब्र करणो आहे। 2 ॾींहं थी वञे, 3 ॾींहं थी वञे, 5 ॾींहं थी वञे, 2 ॾींहं थी वञे, महीनो थी वञे, पिण सब्र अची वञे थो। पण मुसीबत आ वई उन टाणे सब्र करणु ॾुखियो आहे। अने जेको इंसान ई सब्र करे वियो, जेको इंसान ई सब्र करे वियो, वॾी बशारत ने ख़ुशख़बरी है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह ताला फरमाए तो, माली अब्दिल मुमिनी इंदी जज़ाअन इज़ा क़बज़तु फरअहु मिन दुनिया। अल्लाह ताला फरमाए तो, जर मुंहिंजे बाने जो कींक हिस्सो आऊं दुनिया मां गिनी गिना, पुत्र वे, धीअ वे, भाउ वे, जेको पण वे, आऊं उनखे दुनिया मां कोठे लायां, सुम्मा इहतसबहु, पोइ उहो इंसान जेको आहे सब्र करे, अने एतिरे लाइ करे सब्र करे जे अल्लाह ताला मूंखे जेको आहे से अजर ने सवाब ॾींदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इल्लल जन्ना, उन इंसान खे अल्लाह ताला इन सब्र जे बदले में जन्नत नसीब करे थो। हिकिड़ी ॻाल्हि इहा, पण सब्र करणु ॾुखियो आहे, पण पंहिंजे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण निहारियूं, उन केतिरा सब्र कयूं। एॾियूं मुसीबतूं, एॾियूं तकलीफ़ूं कंहिं मथे आ वयूं जेतिरो पंहिंजे नबीअ मथे आ वयूं। पुत्र जेतिरा जुड़िया मणे वफ़ात करे विया, कोई पुत्र बाक़ी बचो की न हो। नंढी ॼमार में बच्चो जोड़े वफ़ात करे वञे। हिकिड़ो पुत्र अल्लाह ताला ॾिने, ख़ुशी एतिरी वई कि मुसल्ले मथे फजर जी, सुबुह जी, पिरो जी नमाज़ पढ़ाई था, अने पोइ सलाम वारे करे साहबा किराम खे चए था, राति मूंखे अल्लाह ताला हिकिड़ो पुत्र ॾिने, अने उन पुत्र जो नालो मूं मुंहिंजे पीउ इब्राहिम जे नाले मथे इब्राहिम रखियो आहे। एतिरी मोहब्बत, पुत्र जुड़ियो त हिन पहला नालो सोचे छॾियो, उन ई टाणे नालो रखी पण छॾियो, इब्राहिम जे नाले मथे मुंहिंजे पुत्र जो नालो रखां थो। अञा नंढो बच्चो आहे, 12 महीने जो थियो आहे, बीमार थियो आहे। अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूद आहिनि। इब्राहिम के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिन जी हंज में खणे था, सकरात जी हालत है, बच्चो पिन जे पीउ खे, पिन जे नबीअ खे छॾे ने वञे वारो आहे। जर वफ़ात थी वई, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अखी मां लुड़क जारी थी विया।
अब्दुर्रहमान बिन औफ चवनि था, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं रो पिया, ऐं त असांखे ना कयो था जो असीं न रुओं, ऐं पिंड रुओ पिया। ए अब्दुर्रहमान, ई लुड़क रहमत जा लुड़क, अख जो लुड़क, ई बेबस है, लुड़क भले न करे ना ई मना, पो ज़बान मां अखर जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अल्फाज हुआ उ फरमायो, इन्नल ऐन तजमाउ वल क़ल्ब यहज़ुनु वमा नक़ूलु इल्ला मा यरदा रब्बुना व इन्ना बिफ़िराक़िक या इब्राहीम लमहज़ूनून। फरमायो, अख मां लुड़क जारी हुई, दिल अज गमगीन है, आऊं ज़बान मां अहिड़ी को पण ॻाल्हि की न कंदोसि, अहिड़ो अखर की न कढंदोसि जेको मुंहिंजे रब खे नाराज़ करे। ज़बान मां उहो अल्फाज़ निकिरंदा जेको अल्लाह खे पसंदि वे। ऐं इब्राहीम मुंहिंजा पुत्र, तुंहिंजी जुदाईअ मथे असीं गमगीन आहियूं। गम हो, ॾुख हो, व्याधि हुई, पण कॾहिं पण वावेला की न कयूं, सब्र कयूं। पां उन नबीअ खे मञी वारा आहियूं, पाण खे सब्र कयो खपे। ईअं ई मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, मौत उनजो वक़्तु मुक़ररु आहे, पिंड जे टाइम मथे मौत अची थो, कंहिंखे पण छॾे वारो न आहे। पण पां जेको बेपरवाही कयूं था, पां जेको बेहतियाती कयूं था, पिंड जे नशे में, पिंड जे मूड़ में, जवानीअ में, मस्तीअ में ने अहिड़ा अहिड़ा कम कयूं जो पां पिंड पिंड खे मौत जे हवाले करे छॾियूं था। इन वस्तु जी इस्लाम जे अंदरि मनाई आहे, वला तुल्कू बिअयदीकुम इला तहलुका, ऐं पिंड पिंड खे हलाक न कयो, आफत में मुसीबत में हथ न विझो। पंहिंजा जेको अॼु ॿार आहे नौजवान, उन्ही जी गाॾी हलाइणी पां नियारियूं त पां पिंड खे लॻे मौत खे सॾु कयूं पिया। तूं 4 मिंट मोड़ो पुॼ, 5 मिंट मोड़ो पुॼ, पण मुंहिंजा अज़ीज़ भाउ, तो ख़ैर ने सलामतीअ से पुॼ। हाणे कम पण कीअं नथो वे, हितां स्पीड से वेंदा, परियां वञी करे कलाक कलाक वेठा हूंदा, कीअं कम न आई, तंहिं हूंदे पण गाॾी इन स्पीड में हलाइणी जे इंसान पिण जी जान विञाए न वेही रहे। ये जान कीमती है, ये बे फिरा मिले वारी ना, हिकिड़े ज फिरा मिलई है, अने हिकिड़े ज फिरा ज मिलंदी, बे फिरा की न मिलंदी। तो इन जिंदगी के कुला विञायूं, एक तानीम खमसन क़ब्ल खम्स, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, 5 वस्तुअं जी कदर कयो, उन मां हिकिड़ी वस्तु शबाबक क़ब्ल हरमिक, ऐं पोड़ा थियो त इन पहिला जवानी जी कदर कयो। जवानी अॼु मिलई है, सवारे की न मिलंदी। इन जवानीअ खे न विञायो नशे में, इन जवानी खे न विञायो फैल कमे में, इन जवानी खे न विञायो गाॾीअ खे घुमाए में। ये जवानी वेंदी रहंदी सवारियां वटां। अने ये जिंदगी जेको आहे, इन जिंदगी जी कदर कयो, सवार ये जिंदगी पण की न मिलंदी। उहा मस्ती, उहो मज़ाक जंहिंमें पंहिंजी जान वेंदी रहे, उन मज़ाक मस्ती में कॾहिं हथ न विझणो। पंहिंजे नौजवान खे ॾिसो था त अफ़सोस थी थो जे कुरो कयूं पिया, पिंड जी जान जी परवाह न आहे, पिंड जे साह जी परवाह न आहे। ये त आपघात आहे जे इंसान अहिड़ा कम करे। वला तक़्तुलू अनफुसकुम इन्नल्लाह कान बिकुम रहीमा, अल्लाह फरमाए, ऐं पिंड पिंड खे हलाक न कयो, आंजो रब आमद रहम करे वारो आहे। वो रहीम रब है, वो चए तो पिंड पिंड जी जान न गिनो। त पांखे पिंड जी जान बचाइणी, एहतियात करणो, ये ज़रूरी है। मौत पिण जे टाइम मथे अची तो पां बची की न सघंदासीं, पण अहिड़ा पां कम न कयूं जंहिंजे कारण पां पिंड मौत जे हवाले थी वञूं। इन वस्तु नो पांखे बचणो आहे। न ईअं जी मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, मौत जरा पां मथे अचे, मौत पां मथे अचे, तंहिं पहिला पां वटि अहिड़ा अमल हुअणा खपनि जे पां अल्लाह में उमेद रखूं जे इंशाअल्लाह कामयाब थी वेंदुसि। नियारियो, पिंड पिंड जे गिरेबान में नियारियो, पिंड पिंड के साम्हूं नियारो जे मूं वटि केतिरा अमल आहिनि। हिनटाणे जेकॾहिं मूं मथे मौत अची वञे त हिन अमल सारो ऐं अल्लाह वटि कामयाब थींदुसि। आहे मूं वटि नमाज़, आहे मूं वटि नेकी, आहे मूं वटि सचाई, आहे मूं वटि हया, आहे मूं वटि शर्म, आहे मूं वटि सदको ख़ैरात, कुरो आहे मूं वटि।
नियारो केतिरो अमल जमा कया आहियां, केतिरो अमल बेरो कया आहियां। मौत अचानक अचींदो, ऐलान अचींदो, ख़बर की न पवंदी। उहा दुनिया जंहिं मथे तोखे नाज़ हो, उहा दुनिया तोखे भुली वेंदी। मखमल मथे सुम्हण वारा अॼु क़बर में सुता पिया आहिनि। जंहिंखे सिरे विगर निंद्र की न अचींदी, उहो सिरे विगर तकी विगर क़बर में पिया आहिनि। जंहिंखे पखो खपियो थिए, जंहिंखे कूलर खपियो थिए, जंहिंखे एसी खपई थिए, अॼु एसी विगर, कूलर विगर, पंखे विगर क़बर में पिया आहिनि। जंहिंजा नरम बिस्तर हूंदा हुआ, उहो बिस्तर विगर अॼु वञी क़बर जे हवाले थी विया आहिनि। ई वस्तू दुनिया पूरतियूं आहिनि, सवारे पांखे कोई कम की न थींदो। ई पंहिंजा भाउ, ई पंहिंजो कुटुंब, ई पंहिंजो कबीलो छेलो सलाम करे पांखे पाछो हलियो अचींदो। उते पां आहियूं न पंहिंजा अमल आहिनि, छॾे मणे हलिया वेंदा। ऐं दुनिया मथे नाज़ करे वारा, तूं हाणे ईअं कीअं क़बर जे हवाले थीने, तोखे पुछे में अचींदो। सुवाले विछाणे मथे आराम करे वारा क़बर में अची वे, हाणे तूं कीअं ईअं। थधियूं थंधियूं हवाऊं अचे, एसियूं, कूलरूं, पंखेयूं, तंहिं मथे निंद्र करे वारा क़बर में बंदि थी वियूं। तूं हाणे कीअं ईअं कुरो अमल खणी आवे, तूं कुरो करे आवे, तो वटि कीअं वे त असांखे ॾेखार। मन रब्बो का, तुंहिंजो रब केरु आहे? उहो रब जंहिंखे दुनिया में तूं भुली वियो आहीं। मां दीनो का, तुंहिंजो दीन क्यों है जंहिं दीन मां तूं हथ कढी वियो आहे। मन नबीयो का, उहो नबी क्यों है जेको तुंहिंजो नबी हो, जंहिं नबीअ खे तूं दुनिया में बिल्कुलु की सम्झंदो की न वे। पां हिकिड़ो जवाबु कंदासीं, मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, गफ़लत मां हथ कढूं। पां अचो अल्लाह जे घर में, बुराईअ मां, बदकारीअ मां, बेहयाईअ मां पां हथ कढूं, पां पिण पण मौत जे हवाले थी वेंदासीं। सवारे पंहिंजो ऐलान अचींदो, सुणे वारा ॿिया हूंदा, पां की न हूंदासीं। सवारे जनाज़ो पंहिंजो तयारु थींदो, वेंजारे वारा ॿिया हूंदा, पां की न हूंदासीं। सवारे माण्हू पांखे कुलो ॾींदा, कुलो ॾे वारा ॿिया हूंदा, पां की न हूंदासीं। अॼु दुनिया में जइयूं, सवारे दुनिया हेठि हलिया वेंदासीं। पाण अचानक मौत, काल मौत जेको थियो, नौजवान छोकिरो पाण गुज़ारी वियो। अहिड़ा त पां जनाज़ा रोज़ ॾिसूं पिया। सुबुह जो बराबरि सांझी जो ख़बर पइजे इंसान दुनिया में वेंदो रहियो आहे, अहिड़ो कॾहिं का पाण से पण थींदो। उहो ॾींहुं अचे, उहो टाइम अचे, तंहिंनो पाण मांदई पाण अखि खोले लाहियूं। तंहिंनो पहिला पाण सोचे लाहियूं, पाण पिंड पिंड मथे गौर करे लाहियूं, आउं कुरो कयां पियो, मुंहिंजी वाट कई आहे, केॾा विञा पियो। हमेशह ईअं गुनाह में, हमेशह नाफ़रमानीअ में, हमेशह अल्लाह रब्बुल आलमीन खे नाराज़ करे में, पंहिंजो ईज कम में। पां दुनिया में आया आहियूं अल्लाह खे राज़ी करे ला। दुनिया कमायो, पैसो भेरो कयो, हलाल तरीक़े से कमायो, जेतिरा थी सको करोड़पति थी वञो, अल्लाह खे न भुलो। 5 टाइम नमाज पढ़ो, सच्चाईअ मथे हलो, दगा खां, कूड़ खां, चोरईअ खां, ज़िना खां, बदकारी खां बचो, अल्लाह खे राज़ी कयो। दुनिया में पण कामयाब थींदा अने आख़िरत में पण कामयाब थींदा। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, मौत जो मज़ो हर कंहिंखे चखणो आहे। व इन्नमा तुवफ़्फ़ौना उजूरकुम यौमल क़ियामा, अने पोइ आने अमल जो क़यामत जो ॾींहुं खे पूरो पूरो सवाब मिलंदो। फमन ज़ुहज़िहा अनिन नार, त जेको इंसान दोज़ख जी बाहि खां बचाए में अचे, व उदखिलल जन्नत, अने जंहिंखे जन्नत में दाख़िलो मिली वञे, फ़क़द फ़ाज़, उहो इंसान कामयाब थी वियो। वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर, अने दुनिया जी ज़िंदगी हिकिड़ो धोखो आहे, अॼु आहे सवारे ख़तम थी वेंदी। ई त बर्फ़ ऐं पाणी जी गरंदल घरी ने पूरी थी वेंदी। अॼु पां हिते आहियूं, सवारे हुते हलिया वेंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, पां मड़े अमल कयूं, पां अल्लाह खे राज़ी कयूं। मौत जेको अचे थो, हुन मां पां इबरत ऐं नसीहत हासिल कयूं, अने पां पिण मौत लाइ करे तयारी कयूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछे में आयो हो, अय्युल मुमिनीन अक़यस, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोमिने में जा वधारे अकल वारो इंसान केरु? वधारे अकलमंद, सम्झ वारो, सुध वारो माण्हू केरु? पां त हुनखे चवंदा जेको माण्हू जा फ़ैसिला कंदो हुए, जेको वॾो हुए, उहो अकल वारो माण्हू आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिने मां, ईमान वारे मां वधारे अकलमंद इंसान अक्सरुहुम ज़िक्रन लिल मौत, जेको वधारे मां वधारे मौत खे यादि कंदो हुए, वधारे मां वधारे मौत खे यादि कंदो हुए।
व अहसनुहुम इस्तिदादन लिमा बअदहु अने मौत पुठिया जेको मरहला अचे वारा आहीं क़बर जो मरहलो पुल सरात जो मरहलो क़यामत जे ॾींहं जो मरहलो उन टाइम लाइ करे जेको तयारी कंदो हुए उहो मणी खां वधारे अक़लमंद ने ॾाहो आहे पाण ॾाह बणो पाण अक़लमंद बणो पाण सुध वारा बणो पाण सम्झ वारा बणो अने सुध वारो माण्हू उहो आहे जेको मौत खे यादि करे न आख़िर लाइ करे तयारी करे अल्लाह खे राज़ी करे अल्लाह खे नाराज़ न करे उहो इंसान सुध ने सम्झ वारो आहे अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में सुयूं अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान भाई के मौत जी तैयारी करी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़ा जेको हादसा बने था अचानक मौत अचे था अल्लाह ताला अहिड़े मणी मौत खां पाण मणी मुसलमान भाई के बचाए अहिड़ी मुसीबत में तकलीफ़ में अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के सबर करी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजा भाउ जेको दुनिया छॾे वेंदा रहिया आहिनि पाण उन मिणी लाइ करे दुआ करूं था ऐं अल्लाह तो वटि हाज़िर थिया आहियूं असांखे ना ई ख़बर उन से हिकिड़ो सलूक थियो आहे पर रब तूं रहमान आहीं तूं रहीम आहीं तूं गफ़ूर आहीं अल्लाह पंहिंजे फज़ल सां करम सां तूं उन खे मिणी खे माफ़ फरमा ऐं अल्लाह उन जी क़बर खे तूं कुशादा फरमा ऐं अल्लाह उन जी क़बर में तूं नूर भरे छॾ ऐं अल्लाह उन खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा ऐं अल्लाह उन जे गुनाह खे तूं माफ़ फरमा ख़ताए खे तूं माफ़ फरमा ऐं अल्लाह पुठियां जेकी पण असीं आहियूं कुटुंब वारा कबीले वारा ऐं अल्लाह तूं असां मिणी खे सबर कई तौफ़ीक़ अता फरमा ऐं अल्लाह जैसी तूं असांखे जियारी इस्लाम मथे जियार न असांजो ख़ात्मो ईमान मथे फरमा ऐं अल्लाह जेकी बीमार आहे उनखे शफ़ाए कामिला आजिरा अता फरमा ऐं अल्लाह जेकी परेशान हाल आई उन जी परेशानी खे तूं दूर फरमा ऐं अल्लाह तूं असांखे पक्का न सच्चा मुसलमान बना आमीन सुम आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى الله أكبر والله يعلم ما تصنعون अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।